खैबर हैदराबाद का कई आए मेहमान हजरत मौला अब्दुल कदीर हक्कानी साहब के दावत खिताब रीदुस तो आज समो बयान कर फरमाइन उनका बाद में इंशाअल्लाह फर्जंद शहीद इस्लाम जर्नेल जमीयत बिरादर कायद सिंध हजरत अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरे साहब इंशाअल्लाह बयान थी दे वो दुआ खैर थी दी सब वेण जरा तैयार है इंशाअल्लाह। नारे तकबीर हाथ खड़े करे नारे तकबीर ताजदार खत्म नबूवत शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरे जिंदाबाद। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا وسندنا ونبينا ومولانا محمد عبده ورسوله أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا واجعلنا مسلمين لك ومن ذريتنا أمة مسلمة لك وأرنا مناسكنا وتب علينا إنك أنت التواب الرحيم
ربنا وابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم إنك أنت العزيز الحكيم. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون تبعا لما جئت به. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. एकड़ो माण्हू झंग में वेठो ओचतो इन अकेले कारे झंग में हिकड़ी बदसूरत शिकिल ॾिठी। अकेलो वेठो ॾिसी ढिजी वियो, हीअ अलाए कहिड़ी बला आहे। हीअं सोचे 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 वठी भॻो उहा शइ बि हुनजे पोयां जंहिंमें डोड़ी डोड़ी डुकी डुकी थकिजी बाफ़जी भूखजी वञी किरियो। ॾिठई त साॻी मुंहिंजे पोयां आहे। हुन खां पुछई कहिड़ी बलाई छो अची मुंहिंजे पोयां लॻो ऐं छा आई केरु आई? त उन चयसि त मां तुंहिंजो बुरो अमल आहियां, जेसि ताईं तूं खे मारे न छॾियां तेसि ताईं तुंहिंजी जान कोन छॾींदमि। ख़ुदा जी नाफ़रमानी कई आहे, मां तुंहिंजो बुरो अमल आहियां। हिन ओॾी महिल ई तौबा ताइब करे चो अल्लाह जी पनाह, ऐं रब मूंखे माफ़ी ॾे, मूंखे पनाह ॾे। कहिड़ी बलाए मुंहिंजे ॻीची में पइजी वई आहे, हिन मां मुंहिंजी जान छॾाए। त वरी ओॾी महिल ई उन ॻाल्हायो चई हिकिड़ो तरीक़ो अथई, पोइ मूं मां तुंहिंजी जान छुटी वेंदी। तो वरिती आहे अल्लाह जी पनाह, पोइ इन ई जे करे मां तोखे ॾस थो ॾियां। ॾस ही आहे जेकॾहिं न तूं नबी पाक ते दुरूद पढ़ियो त पोइ दुरूद जी बरकत सां हमेशा जे लाइ मूं मां तुंहिंजी जान छुटी पवंदी। इमाम हसन बसरी रहमहुल्लाह अलैह वटि हिकिड़ी माई आई जंहिं चयो हज़रत अहिड़ो को अमल ॾियो, मुंहिंजी धीअ गुज़ारे वई, 2-3 साल गुज़री विया आहिनि, हाणे सिक अची मूंखे सतायो आहे। अमल ॾियो जो ख़्वाब में पंहिंजी धीअ जी मूंखे ज़ियारत थिए। इमाम हसन बसरी रहमहुल्लाह अलैह अमल ॾिनो, पाण फरमाया अम्मा हे दुरूद ही जेको अमल आहे रोज़ानो राति जो हेतिरे तइदाद में पढ़जा, पोइ अल्लाह जे हुक्म सां तोखे पंहिंजी धीअ जी ख़्वाब में ज़ियारत नसीब थी वेंदी। मुमकिन आहे, नामुमकिन कोन्हे। कहिड़ा अमल इलाही आहिनि। हज़रत ताज महमूद अमरोटी रहमहुल्लाह अलैह इहो ज़िक्र ॾींदा ख़्वाब में ॾिसण जो।
हज़रत साईं ताज महमूद अमरोटी फरमायो अल्लाह ही अलम नशर अल्लाहू अलम नशर के मरीवल मानू के ख्वाब में तमा दिसण चायो त अल्लाह ही अलम नशर अल्लाहू अलम नशर 11 तस्बीहूं पढ़ी पो दुरूद शरीफ 7 मरतबा पढ़ी सुमीरो रब खां दुआ घुरी रब पांजे अमर सां तमा के ख्वाब में ज़ियारत जरूर नसीब फरमाइंदो। बाकी रहे नबी साजन जी ज़ियारत उन लाए उम्मती के अमल पाणो कोने तकवा खूब इख्तियार करे दिल में वडी मोहब्बत नबी पाक जी रखंदो दुरूद पढ़ंदो वने अल्लाह जो फैसलो थींदो मेहरबानी थींदी पाणी ज़ियारत थी वेंदी। बाकी उन लाए अमल पढ़ंदा पर अमल उम्मती के मुनासिब कोने जो पांजे नबी जी ज़ियारत लाए अमल पढ़े पाण के सुधारे तकवा में आणे खुदा पाणी मेहरबानी करे छड़ी दुरूद जाम पढ़े। तवज्जो कयो इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह अमल दिनो उन अमल रात जो ख्वाब में 3 रात दिठो ॾिठई त मुंहिंजी धीअ टांडन ते बीठी आहे ॿई हथ कंध में ॿधल अथसि तारकोल जो लिबास पातल आहे ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे बाहि उनजे जिस्म मां पई निकिरे ऐं रड़ियूं पई करे। माउ जॾहिं पंहिंजी धीअ जो इहो मंज़र ॾिठो ख्वाब त पूरो थियो रोंदी हसन बसरी वटि पहुती इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह इस्तिग़फार कयो ऐं अम्मड़ के जे अम्मा तू भी इस्तिग़फार कर अल्लाह रहम कंदो। ठीक आहे ख्वाब खत्म थी वियो ज़मानो गुज़री वियो अरसे कुछ गुज़रण खां बाद हिकड़ी रात इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह सुम्हियो पियो सो रात जो ख्वाब में ॾिठई त ही बाग ऐं बागीचान हेठ खीर ऐं माखी ऐं पाणी जा वाटर पिया वहन खुशबूदार गुलो गुलजारी लगी पई आहे सोन जो हिकड़ो तख्त रखियल आहे उन तख्त ते हिकड़ी छोकरी वेठी आहे उन छोकरीअ जे मथे ते हीरन जो ताज आहे रंग पियो कढे रोशनी उन जे ताज मां पई निकिरे इर्द गिर्द चोर तरफ आस पास हूरूं ऐं गिलमान बीठा आहिनि अजीब नमूने जा ऐं उहा ख़ुशी में क़ुरान जी तिलावत पई करे। हे अॻिते वधी उन छोकरी खां पुछो ऐं धीअ तूं केर आहीं त उन धीअ चयो साईं तव्हांजी फलाणी मुरीदाणी कोन्हे मां उन जी धीअ आहियां। चई पोइ हुन त ॾिठो त तूं दोज़ख में हुईं पोइ तूं जन्नत में कीअं पहुतीं तॾहिं हू रोईंदे चवण लॻी साईं असुल ॻाल्हि इहा आहे जो असांजे कब्रिस्तान में 5 माण्हुनि खे अज़ाब पियो थियो मूंखे बि उन में अज़ाब हो पर हिकिड़े ॾींहुं छा थियो हिकिड़ो माण्हू आयो कब्रिस्तान जे वण जे हेठां वेही नबी पाक ते दुरूद पढ़ियईं अल्लाह ओॾी महिल मलाइकनि जी मजलिस गॾु करे फरमायो मलाइको जंहिं जाइ ते मुंहिंजे महबूब ॾे दुरूद पिया वञनि उन जाइ ते मां जेकॾहिं अज़ाब कयां मुंहिंजे शान मुताबिक़ कोन्हे इन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियो बख़्शे तव्हां लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयो। दुरूद का आम शे आहे वॾी अहम तरीन इबादत आहे ऐं इहो ॻाल्हाईंदो वञा त पोइ दुरूदनि जा इलाही फ़ज़ाइल नबी साईं एतिरो फरमाईंदा मन सल्ला अलैहि मर्रतन सल्लल्लाहु अलैहि 70 मर्रतन नबी पाक फरमाए जेको मूं ते हिकु दफ़ो दुरूद थो पढ़े अल्लाह उन ते 70 मर्तबा रहमतूं नाज़िल थो फरमाए। हिकिड़ो दफ़ो पढ़े हिकिड़ो माण्हू त 70 रहमतूं ही सॼो जलसो जो गॾिजी दुरूद पढ़ंदासूं केतिरियूं रहमतूं हिन ॻोठ ते वसन पढ़ण चाहियो था दिल सां या ज़ोरीअ सब गॾिजी बुलंद आवाज़ सां ॾाढियां वॾे आवाज़ सां नबी पाक जी ख़िदमत में दुरूद शरीफ पेश करे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तकज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइश सय्यात व तरफउना बिहा
درجاتك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. الالتياري حسبا يوما إلى أرض الحرم بلغ سلامي روزة فيها النبي المحترم من وجهه شمس الضحى من خطه بدر الدجى من ذاته نور الهدى من كفه بحر الهمم. शहर शहे अर्ज़ व समा बलगल उला बिकमालिही वस्फ़ो सोने जो सब सुठो हसन जमी उखसालिही शहर शहे अर्ज़ व समा बलगल उला बिकमालिही वस्फ़े रुखे ओ वज़्ज़ुहा कशफत जा बिजमालिही बाखलाक शुगवा हसन जमीउ खिसालिही सिद्कन यकीनन रासिखन सल्लु अलैहि व आलिही। काबिल सद करीम बिरादरान इस्लाम इज्जत माआब मुसलमान भाईरो बुजुर्गो ऐं दोस्तो 16 रबीउल अव्वल 1443 हिजरी कजलो मुगेरी कंबर जे हिन इलाके में दावतो तबलीग जी निस्बत सां तवाई असां रब करीम जे पाक कलाम मुक़द्दस कुरान मजीद जी अज़ीम महफिल में जमा थिया आहियूं। बिरादर मुकर्रम साईं मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगेरी साहिब जे इसरार ते हाज़री जी सआदत नसीब थी रही है ऐं कजलो मुगेरी जे हिन पूरी जमात जी जिदोजहद मेहनत ऐं कावश सां इनेकाद थींदड़ ही अजीम शान कॉन्फ्रेंस शल अल्लाह साईं पंहिंजी बारगाह में कबूलियत जो शरफ नसीब फरमाए ऐं क़यामत रोज़ आखिरत जो तोशो बनाइण जे लाइ क़यामत जे ॾींहुं हिन महफ़िल प्रोग्राम में अचण ऐं विहण ऐं गुफ्तगू समाअत ऐं ॿुधण खे ऐं ॿुधाइण खे अल्लाह साईं निजात जो सबब बनाए। काबिल सद एहतराम बुजुर्गो ऐं मुसलमान भाइरो दुनिया में जने ऊंदाही कारी ऊंदाही हुई जने सुधारे जो आसरो कौन हो नौशीर वहां बादशाह जी हुक्मरानी हुई जुल्मो तशद्दुद बर्बरियत आम हो उन दौर में अमल इल्म जा मानू शरीफ प्यासी हुआ ते एड़ी का हस्ती अचे जेका बाम पकड़े पटड़ी ते हलाए रहबरी करे असां के अल्लाह ताई मिलाए तबो 20 अप्रैल 571 ईस्वी फजर जी अजान जे टाइम ते 9 रबीउल अव्वल जी सुबह जो फजर जी अजान महल रसूल मुकर्रम अकरम मुअज्जम मोहतशम बदरुद्दुजा शम्सुज़्ज़ुहा नूरुल हुदा मोहम्मद मुस्तफा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु राजा ते चोया जे महफिल में दुरूद न हुजे वह महफिल बेकार आ जेका जुबान दुरूद न पढ़े वह जुबान बेकार आ जे सीने में दुरूद जी मोहब्बत न हुजे सीनो बेकार आ। अज अल्लाह करम कयो जो सजायो भलारो ही मौक़ो नसीब कयो थे जंहिंमें अल्लाह जो कुरान नबी जो फरमाना दुरूद आम आ सब चो सल्लल्लाहु ॾाढा चओ त ॿुधां दिल ख़ुश थे तव्हां मुंहिंजो वाइज़ ॿुधंदो तव्हांजी दिल ख़ुश थियण थी चाहे त पोइ तव्हांजो दुरूद ॿुधी मुंहिंजी दिल बि ख़ुश थियण थी चाहे सब चओ सल्लल्लाहु
अलैहि वाली वसल्लम महबूबन करीमन दुनिया जी धरती ते कदम रखियो ऐं उहा तारीख़ कहिड़ी हुई। हिकिड़ो मुसन्निफ अबुल हसन अली नदवी लिखियो त 12 रबिउल अव्वल ते विलादत थी। बाकी ॿियनि सभिनी मुअर्रिखनि अक्सर लिखियो त नबी पाक जी विलादत 9 रबिउल अव्वल ते थी। शेख शिबली लिखियो त 9 रबिउल अव्वल ते। इदरीस कांधलवी पंहिंजे किताब सीरत मुस्तफा में लिखियो त पैगंबर जी विलादत 9 रबिउल अव्वल ते। मौलाना सुलेमान काजी मंसूरपुरी लिखियो त नबी जी विलादत 9 रबिउल अव्वल ते। ऐं ॿिए सीरत हशाम में इब्न सीरत हशाम में मौलाना मखदूम हाशिम छटवी लिखियो 9 रबिउल अव्वल ते। त अल्लामा मौदूदी लिखियो 9 रबिउल अव्वल ते। बरेलवी मसलक जे इमाम अहमद रजा खान बरेलवी किताब फतावा रिजविया में लिखियो त नबी पाक जी विलादत 8 रबिउल अव्वल ते। विलादत केड़ी हुजे, 12 ते हुजे या 8 ते हुजे या 9 ते हुजे, उन सां असांजो कम कोने। बहरहाल आशिकीन उम्मत के पंहिंजो महबूब त मिली वियो। बाकी के चवंदा 9, के लिखियो 8, किन लिखियो 12, केड़ी भी लिखा ओ मुअर्रिखन लिखियो, असां त कणी पढ़ियो। बाकी वफात ऐं नबी पाक जी रिहलत उहा हर हिक लिखियो त 12 रबिउल अव्वल। उनमें इख्तिलाफ कोने जो हजरत अबू बकर वेठो, हजरत अली वेठो, सहाबी वेठा, आल बैत वेठा, अखियुनि सां ॾिठो उहा तारीख़ लिखिजी वई 12 रबिउल अव्वल। हां जने 12 रबिउल अव्वल पैगंबर जी रिहलत ऐं सहाबिन जो उहो जोश और खरोश जो उन 12 रबिउल अव्वल ते। तव्हां पढ़ो त सही सीरत जा किताब, जिगर में कुव्वत कोने वफात रसूल जो तज़किरो करे सजे। जो हजरत उमर जे हथ में तलवार जबल ते चढ़ी वियो जी जेको चवंदो सर कलम कंदो सांस कोन नबी वफात कई आ कोने केर भी चवंदो त मारे छॾींदो सांस। हू पंहिंजे जिस्म मां पंहिंजे कंट्रोल मां निकिरी वियो। हजरत उमर हजरत उस्मान बेहोश पियो हो, कंधे हेठो के सलाम पियो करे त जवाब न पियो ॾेई सघे। हजरत अबू बकर जे अखियुनि मां ये दरिया वांगुर पानी हो, थाबो खाई किरी नबी पाक जे रोज़े में आयो, चेहरे तां कपड़ो हटाए चवण लॻो ऐ मुहम्मद तुंहिंजो अचण भी मुबारक हो, तुंहिंजो वञण भी मुबारक आ, तुंहिंजो जीअण भी मुबारक, तुंहिंजी विलादत भी मुबारक, तुंहिंजो वफात भी मुबारक आ। तो दीन पहुचायो, अॼु वो दीन असांजे सीननि तक पहुतो, कायनात जे किनारनि ताईं वाइदो आ तुंहिंजो दीन खणी पहुचाइबो। हजरत अली आयो जे नबी पाक जे चेहरे के पेशानी ते चुमी ॾेई चवण लॻो ऐं मुहम्मद जे तो कंहिंजी वफ़ात ते रोअण खां न रोकियो हुजे हा, अॼु अली पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि सां तोखे गुस्ल ॾेई छॾे हा। अम्मा फातिमा ज़हरा चयो त ऐ बाबा तुंहिंजे वफ़ात तुंहिंजे जुदाई जे सदमे मुंहिंजे सीने खे अहिड़ो चीरियो आहे, जेकर इहो जुदाई जो सदमो सीने मां कढी आसमान ते उछलायां त फाटी पवे, जबलनि ते रखां त ॻरी पवनि, पाणी ते उछलायां त समुंड पंहिंजी जाइ छॾे ॾिननि। एॾो असांखे सदमो आहे। उन ॾींहुं सहाबे किराम रोअनि पिया, कुफ्र या ताक़तूं ख़ुशियूं पियो मल्हाइनि। इन करे कंहिंखे ज़ेब कोन्हे जो 12 रबिउल अव्वल ते ईद मल्हाए। उहो नबी पाक जी जुदाई जो ॾींहुं जंहिं आसमाननि खे ॾकाए विधो हो, जिन्हनि जे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो, तारीख़ दर खुशिंदा टुटी। ख़ुदा जी ज़ात जो कसम अॼु भी नबी जी तालीम मौजूद आहे, अॼु भी नबी जी नबूवत मौजूद आहे, अॼु भी नबी खातमुल नबीयीन आहे, अॼु भी दिलनि ते राज करण वारी नबी जी ज़ात आहे, अॼु भी दुरूदनि में महकण वारी नबी जी ज़ात आहे। अॼु भी पैगंबर इस्लाम अगर मदीने में सुतो पियो आहे त पंहिंजे नानाणनि जे ॻोठ में सुम्हियो पियो आहे। अॼु भी रोज़े में साॻी खुशबू आहे, अॼु भी मदीने में साॻी खुशबू आहे, अॼु लोलाद ते साॻी रौनक आहे। महबूब मोहम्मद अरबी दुनिया में आयो, कुरान खणी आयो, इस्लाम खणी आयो, ईमान खणी आयो, ईकान खणी आयो, रब जो कुर्ब खणी आयो। बेपनाह माण्हुनि में उहा मोहब्बत ॾिनी। जेके जाबिर हुआ आदिल बणिजी विया, जेके कूड़ा हुआ सच्चा बणिजी विया, जेके कातिल हुआ उहे आदिल बणिजी विया। अॼु बि कायनात में जेकॾहिं इल्मो अमल जी खुशबू कायम आहे त महबूब मोहम्मद अरबी जी मेहनत ऐं नबूवत जो असर आहे।
हर मकतबे फिक्र हर फिरको पान जाने असां जो मंशूर ही आ त 12 रबिउल अव्वल ईद कोन मल्हाए असां पाण ॿियो मल्हाए पाण जाने असां ईद इन करे नाहियूं मल्हाईंदा जो नबी जी विलादत त 9 रबिउल अव्वल लिखियल आहे किताबनि में पुराना मुअर्रिख मखदूम हाशिम ठटवी सिंध जो उहो मुअर्रिख आहे वो मुसन्निफा जंहिंजे 100 साला दौर में उन जे मुकाबले जो कोई कोनो उन्हें लिखियो 9 रबिउल अव्वल बाकी 12 ते चिट्ठी जने वफात जो सदमो आ जेके खदा अज तक पूरा न करे सकियो साहबन जो रणियो हुयो एकड़ो साहबी फरमाए तो मस्जिद नबवी में दाखिल थियो 12 रबिउल अव्वल जो ॾींहुं हो रसूल जो जने ऐलान थियो ऐ मुसलमानो नबी दुनिया में रहलत करे चुको आ बस ओडीमल साहबी जी आया पे बेहोश था किरंदा व्या के सिधा सुम्या पिया के पासीरा किरिया पिया के कीअं किरिया पिया मुंह जो शायद लाशन पर पो खबर पई त मरी कोन चुकान ही सब जीरान रसूल जी जुदाई जे सदमे में बेहोश पिया मस्जिद नबवी में और कैसर रूम केड़ो ऐलान कयो पढ़ो तो सही किताब जहालत में बिदअतुन में मानू पइजी विया इल्म का परे कैसर रूम ऐलान कयो त हींअर मदीने जी सिर का जुदा करे छडियो अजी काबू थियलन सब मुसलमानन जी ताकत ते जोर आवर थी करे तमा हमलो कयो तने उनन के पांजे सफीरन चयो ऐ कैसर रूम खुदा जी जात जो कसम ही उए धरती जा शीयन जो बिगड़ी पौंदा तुजी हुकूमत हिक रात में चट थी वेंदी ही उए दीवाना मस्ताना परवाना जो हिनन जे वात में अज खूना जे करे नहीं चड़कवी पिया त ही तुझे सुल्तनत के काए खत्म करे छडींदा मोहम्मद जी मोहब्बत नन जी दिलन में एड़ी रचल बचल ऐ सांझला जो ही पांजी जान दे छडींदा पर रसूल जी इज्जत ता एक इंच भी पोए ते कोन हटंदा अज कादियानन के नवाज़ियो पे वने कादियानन के अगते आंदो पे वने वजारत गवर्नरन जो कुर्सिन ते कादियानी अचन असांजा नंढे तबकन वारा नौकरी करण वारा बेचारा पांजो रोजगार पिया कन मथी लेवल ते कादियानन के अगते आंदो पे वने नौ कोट जे परिया 3000 एकड़ बनी कादियानन जिया उते जहारी उते नारी जेके मुसलमान उनन के कादियानी करे छडियो अज उनन जा हारिन जा बच्चा आमदी किताब पढ़ी कादियानी धड़ाधड़ सवे मुसलमान कादियानी पिया थियन हुकूमत चए थी मस्जिदूं बंद करियो मदरसा बंद करियो नौ मदरसो न ठहे रजिस्ट्री बंद आ कादियानी थियन वो बंद कोने जेकरे जमीयत उलमा इस्लाम ऐलान कयो इमरान खान जे खिलाफ कादियानी नवाज हुकूमत जे खिलाफ त इन्ही जे करे कयो जो अज एड़ा दौर एड़ा हालात अचण वारा जिन में उम्मत पिसजंदी वडो नुकसान थींदो उम्मत जो अज आहे महंगाई या कोने नवाज शरीफ जी हुकूमत में 70 रुपया लीटर हींअर 140 रुपया लीटर 70 ऐं 70 जोड़ करे डबल कयो 140 रुपया ऐं हालांकि हुकूमत के 64 रुपए में लीटर तो पवे खर्च टैक्स कटण का पो उनन के घर में पवे तो 64 रुपया लीटर लेकिन कौम के 140 रुपया ले जो कौम के संभाले न थो सके उनके कुर्सी ते वेहण जो हक कोने ये मुल्क असां जो आ कादियानन जो कोने असां जी हिफाजत कंदासू असां जी फौज जा सिपाही असां जी पुलिस जा सिपाही असां जा आलिम मदरसन जा असां जा जमायती मस्जिदन जा ये असां जी कौम पूरी मिली करे मुल्क जी हिफाजत कंदी अगर को वायरस कुर्सी ते पहुतो उनके भजाए मुल्क जी हिफाजत करे इन धरती ते यहूदन जो कारो कानून तोड़े इस्लाम जो कानून नाफिज करे हर बच्चे के सुख जो साह खान जो मौके देबो जो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ जमीयत उलमा इस्लाम हिते जी कौम है असा हिते जायूं
बहरी कुवतुन के तस्लीम न कंदासीं मुल्क असां जो आने जो दिफा करणो आहे चो इंशाअल्लाह कौमुन जो दिफा कबो कायदे जमीयत जी तकबीर ताजदार खम्ब नबूवत शान मोहम्मद मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान असांजे नबी जो नालो छा आहे हज़रत ॾाढा त चओ मूंखे ख़बर आहे पुछाए नहीं जे करे थो त एॾो मिठो नालो आहे सभिनी जी ज़ुबानुनि ते अची वञे असांजे नबी जो नालो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं जो नालो हज़रत मुहम्मद पी जो नालो अब्दुल्ला ॾाॾे जो नालो अब्दुल मुतलिब परॾाॾे जो नालो हाशिम नाने जो नालो वहब नानी जो नालो बर्रा ॾाॾी जो नालो फातिमा नबी पाक जा वालिद पाण में 10 भाइर हुआ हज़रत अब्दुल्ला जा 9 भाइर 9 पाण 10 भाइर हुआ हिकड़े जो नालो हमजा बे जो नालो अब्बास टे जो नालो अबू लहब चौथे जो नालो अबू तालिब पंजू जुबैर छहों हारिस सते जो नालो मुकव्विम अठे जो नालो हजल नाए जो नालो ज़िरार 10 जो नालो हज़रत अब्दुल्ला ताजो सुभान अल्लाह डिम थी वया नाराज थी रहा आए तवज्जो अल्लाह जे रसूल जो पुफियूं घणियूं हुयूं इन्हनि जूं भेनरूं हुयूं 6 घणियूं साईं जन जे वालिद जूं भेनरूं 6 लेकिन माने यानी नबी पाक जूं पुफियूं 6 हिकड़ी जो नालो उम्मे हकीम हिकड़ी जो नालो बर्रा हिकड़ी जो नालो आतिका हिकड़ी जो नालो अरवा हिकड़ी जो नालो उमैमा हिकड़ी जो नालो सफिया इन सफिया के अल्लाह इस्लाम ऐं कलमे जी दौलत नसीब कई हुई अम्मा आमना हजरत अब्दुल्ला पाण में धारिया कोन हुआ पंहिंजा हुआ जो नबी साईं जो नालो मुहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलिब बिन हाशिम बिन अब्द मनाफ बिन कुसई बिन किलाब इन किलाब मां 2 शाखूं थियूं हलन कीअं आमना बिनते वहब बिन अब्द मनाफ बिन ज़ुहर बिन किलाब अब्दुल्ला जी निस्बत किलाब ताई अम्मा आमना जी निस्बत किलाब ताई किलाब जा 2 पुट हुआ हिकड़े जो नालो कुसई बे जो नालो ज़ुहर कुसई जे खानदान मां हज़रत अब्दुल्ला ज़ुहर जे खानदान मां बीबी आमना अब्दुल्ला जे निकाह खां को पैदा हुआ हस्ती थी जंहिंजो नालो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफा सब जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम महबूबन करीमन अल्लाह अकबर तवज्जो कजो मां हिकड़ो सवाल तो क्या मौलविन जा वाइज सजी जिंदगी बुधा था नबी साईं जन जा भाइर घणा न था ॻाल्हायो अल्लाह छा चवंदो मौलवी कोनन भाइर सगा भाइर कोनन भेनर भी कोन लेकिन रिज़ाई भाइर भेनरूं हुआ जिनजो थन पीतऊं उन में ॿियनि थन पीती हूंदी उहे नबी साईं जन जा रिज़ाई भाइर घणा हिजे ॿुधायां रवां ॿुधायां हिजे तो ॿुधायां हिजे चओ सुभान अल्लाह आऊं पढ़ंदो वञा ॻणींदा वञिजो पछाड़ी में ॿुधाइजो घणा थिया तवज्जो कजो अल्लाह जे रसूल हजरत महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेरी थन अम्मा आमना जी पीती बी थन बीबी सुवेबा जी पीती टी थन बीबी हलीमा जी पीती बीबी सुवेबा जी थन नबी पाक पीती त बीबी सुवेबा जी थन अमीर हमजा रज़ी अल्लाह अन्हु पीती हुई एक पासे अमीर हमजा नबी पाक जो चाचो है त बे पासे रिज़ाई भाउ घणा थिया अञा हिकड़ो
गाना दिया वरी बियो गाने बीबी सुवेबा जी थन नबी पाक जने पीती त बीबी सुवेबा जी थन अबू सलमा रजी अल्लाह अन्हु भी पीती हुई एक पासे हजरत अबू सलमा नबी पाक जो साहबिया त पो नबी पाक जो रिजाई भाव बिया हजरत बीबी सुवेबा जी थन हजरत जाफर रजी अल्लाह अन्हु भी पीती हुई हजरत जाफर हजरत अली जो भाई नबी पाक जो सोटा एक पासे हजरत जाफर नबी पाक जो सोटा बे पासे नबी पाक जो रिजाई भा हजरत बीबी सुवेबा जी थन उन जे पुट हजरत मसरूर रजी अल्लाह अन्हु भी पीती हुई हजरत मसरूर रजी अल्लाह अन्हु एक पासे नबी पाक जो रिजाई एक पासे नबी पाक जो रिजाई भाव बिया बे पासे नबी पाक जो साहबी बिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पो पांजी थन बीबी हलीमा जी पीती हजरत बीबी हलीमा जा 4 बार हुआ एक 4 बार हुआ ब भाई हुआ ब भेनर हुयो एक जो नालो अब्दुल्ला बे जो नालो हुज़ैफा एक न्याणी जो नालो उनैसा बी न्याणी जो नालो शैमा नबी पाक जा ये बई भाई रिजाई भाई थिया हजरत अब्दुल्ला हजरत हुज़ैफा बई नबी पाक जा भाई थिया 7 नंबर ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा ताई हलीमा रजी अल्लाह अन्हा उन जी थन हजरत सुफियान बिन हारिस में पीती हुई सुफियान बिन हारिस नबी पाक जो सोच बिया नबी पाक जो रिजाई भाविया इन्हें निस्बत सा नबी पाक जा 70 रिजाई भाई थिया बन रिजाई भेनरों थियो नारे तकबीर अज़मत मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर कुरान फरमाए तुम कान मोहम्मद अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह वखातमल नबीय्यीन वकानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा ऐ सोना नबी तू मर्दन मां के जो पी कोने खातमुल नबीय्यीन जो ताज तुझे मथे ते रखियो वियो क़यामत जे दीवार तक हाणे कोई नबी कोने दो सभनी नबीयन जो ताज तुझे मथे ते आ क़यामत कायम थी सके थी महबूब मोहम्मद का पो बियो नबी न ईंदो हजरत ईसा जे आयो तो उम्मती जी हैसियत सां ईंदो नबी पाक जी नबूवत क़यामत में भी होंदी जो शफाअत जो मदार भी मोहम्मद रबी होंदो कौसर जो साकी भी मोहम्मद रबी होंदो जन्नत में वजन वारन जो शाफी भी मोहम्मद अरबी होंदो अगर दुनिया जन्नत में वेंदी त जन्नत में वजन का पो दिसंदा तो उते भी मोहम्मद अरबी जी नबूवत होंदी अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह रिंद जमियत इस्लामी डाउनलोडिंग कंबर प्रोप्राइटर आमिर निजामुद्दीन रिंद मोबाइल नंबर 0337553956 एड्रेस गर्ल्स प्राइमरी स्कूल लग मीरो खान रोड वैगन स्टॉप कंबर इस्लामी डाउनलोडिंग लाए जरूर याद रखंदा।